असांजे घरनि जे मथां बिजली तारूं हटायूं वञनि, असांजे घरनि जे मथां बिजली तारूं हटायूं वञनि, असांजे घरनि जे मथां बिजली तारूं हटायूं वञनि। मुंहिंजो नालो अली हुसैन आहे। असांजे घरनि जे मथां बिजली लाइन थो गुज़रे ऐं काफ़ी चकर हिननि खे चयो आहे बिजली वारनि खे जाइज़ जोकीअ खे अमल को बि नथो थिए। 5-5 फुट ते बिजली जे लाइन खे जोड़ लॻल आहे, जो पखी बि वेहे थो त चढ़ी नथो किरे बाहि लॻी थो वञे। काफ़ी चकर बाहि भरियो आहे, असां विसाए वरितो आहे। असां मज़ूर माण्हू आहियूं, केॾी महिल आहियूं केॾी महिल न आहियूं। जानी माली असांखे नुक़सानु आहे। कल्ह बि तार किरी केरु बि न आयो, बिजली वारो ॻोठाणा माण्हू आया, उन तार खे मथे कयूं। असां उन्हनि खे रुकावट कयो आहे, सुभाणे असांजो नुक़सानु थींदो, तव्हां ज़िमेवार रहंदा। मुतालबो इहो था कयूं त माना जेको आहे त लाइन असांजे घरनि जे मथां तार हटायो वञे। असांजो मसइलो इहो आहे, असांजो ॻोठु आहे लाल हुसैन खान फौजी जो, ठीकु आहे। प्यारे खां 150 इहो 1.5 किलो न 1.5 किलोमीटर माना मक़सदु किलो जा 1.5 किलोमीटर परे आहे, ठीकु आहे। उन खां मक़सदु दारू पंहिंजो हटायो, असांजे घरनि खे नुक़सानु आहे। उनजे वजह बि कंट्रोल नथो करे। उनजे वजह सां प्राइवेट माण्हू था अचनि, पंहिंजा मनपसंदि पैसा ॾेई 5 रुपयनि जे करे लेन चोरी हलाए था वञनि। असां मज़ूर माण्हू सॼो ॾींहुं मज़ूरी जे पोयूं असांजे घरनि जे मथां वञनि था, हर बार किरी था पवनि। तारनि खे इलाही जोड़ आहिनि, तार बिल्कुलु कमज़ोर आहिनि, नाकारा थी विया आहिनि, कंहिं कम जा न आहिनि मक़सदु। उनजे वजह सां हिननि खे चऊं था हे 5 रुपया ॾेई प्राइवेट माण्हू वठी विया, असांखे ख़तरो आहे को बि असांजो घर बि सड़ी थो रहे, जाली माली असांजो नुक़सानु थी बि सघे थो। असां मज़ूर माण्हू सॼो ॾींहुं मज़ूरी जे पोयूं कल्ह बि 3 बजे 3:30 बजे तारूं किरी पियूं। असां वापदारनि खे फ़ोन कयूं त केर बि न आयो। वरी उन खां पोइ अॼु में राति जो आया आहिनि, राति बि असां प्राइवेट माण्हू आया आहिनि, राति बि हुननि जी मुंहुं मारी थी वई आहे। उनजे वजह सां हिननि चयो आहे त असांखे जावेद जोखे मोकिलियो आहे, राति बि असां ठीकु ठाक मुंहुं मारी। उनजे वजह में ऑफिसरनि पाण छो नथा अचनि, पंहिंजा अची तारूं सिधियूं करे जेके चऊं था महिरबानी करे तारूं असांजे घरनि खां हटायूं वञनि। जो बि नुक़सानु असांजो जाली माली उनजो जावेद जोखियो ज़िम्मेवार रहंदो। मसइलो आहे बिजली जो, असांजे मथां तारूं किरनि पियूं थियूं। हवा तूफ़ान थोरी थकी आहे, उनजे किरे पई थी। जाज साहिब खे असां चई बीठा आहियूं, तारूं मटाए नथो। सुभाणे अॻिते पोइते नुक़सानु थियो, इन जो ज़िम्मेवार जा बिजली वारा रहंदा। हे ॻोठाणा माण्हू मोकिले, प्राइवेट माण्हू मोकिले, असांजे घरनि जे मथां चाढ़े थो। महिरबानी करे हे तारूं पंहिंजूं हटाए छॾनि। असांजे घरनि जे मथां तारूं किरियूं, हुन असां फ़ोन कई आहे त केर बि ज़ाहिर कोन थियो। वरी माना ॻोठाणा आया आहिनि, उहो पंहिंजो सेट करण जे लाइ मसां सां मुंहुं मारी कयूं अथनि। सुभाणे असांखे जानी माली नुक़सानु थियो, उनजो ज़िम्मेवार जावेद जोखियो बिजली वारो रहंदो। मसइलो आहे साईं, असांजो मसइलो इहो आहे बिजली जी लाइन असांजे घरनि जे मथां पासे कोन थो वञे। न पोलनि जो हाल आहे, न तारनि जो हाल आहे। किरी पिया आहिनि 2-3 चकर। ख़तरो आहे असांखे। केॾी महिल बिजली वारनि खे बि चयो आहे त कुझु नथो मिले असांखे। तारूं बि मथे नथा कनि, पोल बि नथा हटाइनि। असांखे ख़तरो ई ख़तरो आहे। असां मज़ूर माण्हू आहियूं, केॾी महिल घर आहियूं केॾी महिल न आहियूं। तारूं छिणियूं थी छॾनि, बाहि थो लॻे, माण्हू मरी पए, घर सड़ी पवनि, माली जानी असांजो नुक़सानु आहे। तव्हां बिजली वारनि खे चयो आहे पर हालो केर बि माना अमल नथो करे। प्राइवेट माण्हू अचनि था, माना पुलनि ते चढ़ी जुगाड़ करे वरी हलिया था वञनि। वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ वरी तारूं साॻियूं किरी थियूं पवनि असांजे घरनि जे मथां।